وليك الحجة بن الحسن صلواتك عليه وعلى آبائه في هذه الساعة وفي كل ساعة وليا وحافظا وقائدا وناصرا ودليلا وعينا حتى تسكنه أرضك طوعا وتمتعه فيها طويلا. يا مدبر الأمور يا باعث من في القبور يا مجري البهور يا ملي الحبيب الجهور صل على محمد وآل محمد. बुलंद आवाज़ से सलवात पढ़ो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, सलवात पढ़ो मोहम्मद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु अला अहलिहा व लअनतु अला अहलिहा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्ना लिक़त्लिल हुसैन हरारतन फ़ी क़ुलूबिल मुअमिनीन ला तबरदो अबदा सलातो मुहम्मद। खुदा दे आलम चार द मासूमीन जो सदके तवां जो असां जो तेतरो क़बूल मंज़ूर बारियां जो तरलो न्याज़ सन मुसाफ़िर शाम सदके लसी हक़ चवण जी, ॿुधण जी, सम्झण जी, क़बूल करण जी, हक़ ते अमल करण जी, सम्झण खां बाद ज़िद न करण जी, हक़ ते मरण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। गॾिजी सलवात पढ़ो मोहम्मद। देखो अहम पैगाम मौजूदा हालात के हवाले से कहानी मोमिन के इन हालात में छा हुजणु खपे। ही जलसा मजलिसूं घणे टाइम जे पढ़ण जो मुताहमिल न आहिनि। काफ़ी दोस्त, काफ़ी ज़ाकिर, काफ़ी पढ़ण वारा मौजूद आहिनि ऐं वक़्त ते आतम जी बराबरी थी। मां तव्हांजे साम्हूं सईदुल अंबिया जी का अजीब हदीस तलावत कई आहे। सरकार हुसैन नबी जी झोली में आहे ऐं नबी रोए थो। के पुछो न रो छो था? ॻाल्हि कई आहे नबी क़त्ल थींदो ऐं उन खां बाद जेको पैगाम आहे जेको तमामु ज़ब्त करे नथो ॿुधो। ऐं अल्लाह फरमाइनि था त इन लिक़त्लिल हुसैन हरारतन फ़ी क़ुलूबिल मुअमिनीन ला तबर्रदु अबदा। नबी फरमाइनि था जेको मोमिन आहे न उन जे दिलि में हुसैन जे क़त्ल जी गर्मी मौजूदु हुजणु खपे। जेको ई मोमिन आहे उन दिल में क़त्ल हुसैन के हवाले से गर्मी मौजूद हुजणु खपे, जेका कॾहिं भी थधी न थियणु खपे। ख़्याल में ये लफ़्ज़ आसान हा, थोड़ो समझण सवलो आहे। अज़ीज़ो प्यार फितरत आहे। अज़ीज़ सां प्यार फितरत आहे। जैसा मोहब्बत आहे उन सां प्यार फितरत आहे। पर जॾहिं हालात तब्दील थींदा न के जो प्यारो मारियो वञे त पोइ गर्मी मोहब्बत जो नालो न आहे, गर्मी दुश्मन ते लानत जो नालो आहे। ॻाल्हि में तव्हां जी दिक़त सां ॿुधल कंहिंजो फिरी प्यारो मारियो वञे। हाणे कसीदा न आहिनि पढ़णा। हाँ इन गर्मी जो इज़हार कर कोल कातिल ते कहिड़े कमीने क़त्ल कयो ऐं लानत कर उन कातिल ते जे हिन खे क़त्ल कयो ऐं न चुप कर नवे सुकून सां घर में कातिल जी ॻोल्हा कर ऐं जेको झलई त लानत न कर उन खे छो चओ त या तो क़त्ल कयो आहे त तुंहिंजा या तुंहिंजे पीउ क़त्ल कयो। मुझे ख्याल में मां तव्हांजे हवाले इलाही ॻाल्हि करे छॾी। माना हिन हालात में थधाइप सां कमु न थींदो।
ॾिसो मुंहिंजी ताक़त जो हुजण ॿी शइ आहे ऐं शराफ़त ॿी शइ आहे। ॻाल्हायो ॾिसो मुंहिंजो टाइम न आहे ॾिसो त मूंखे पोइ तकलीफ़ थींदी आहे न। तवजो असां शरीफ़ आहियूं, असां कमज़ोर न आहियूं, असांजे मालिकनि खे मौजनि ताक़त ई पोइ बि सब्र कयूं। असांखे सबक़ आहे वग़ैरह जेको पंहिंजो खून कढी सघे थो ॿिए जो बि कढी सघे थो। जेको पाण खे ज़ख़्मी करे सघे थो खून वहाए सघे। दुश्मन जो खून असां वहण में देरि न कंदा आहियूं पर शरीफ़ आहियूं। हा विहण मसइलो न आहे। यानी हुसैन जहिड़ो बादशाह सज्जाद जहिड़ो इमाम अगर चाहे तो अर्श के फर्श करे, फर्श के अर्श करे, सोन के पत्थर करे, पत्थर के सोन करे, माई के मर्द करे, माई के मर्द के माई करे। मसला ही ना है ना। भली न चओ तो यज़ीद लड़न जायज़ आहे तो ख़बर है हिन जो कमाल ई आहे जेको हिननि खे न मञींदो आहे और उनखे मर्द ऐं माई कंदा आहिनि। छा चयो? जेको हिननि खे न मञींदो आहे उनजी सज़ा आई आहे त मर्द मां माई। हाणे ख़बर पई त बुरको पाए छो वे तोखे तो न पातो अली पराए ॻाल्हाए। हे त तव्हांजी अखियुनि ॾिठियूं ॻाल्हियूं आहिनि न। हाणे जी ॻाल्हि आहे न ये मर्द में माई छो थियो ये दुश्मन के सजा मिलंदी आहे। उन ज़माने में दुश्मन हुजे त मौला हीअं करे हीअं जेको त हिन मां हीअं थी वई। मौला हसन बि कयो न। हिन मतिलबु ये तोखे बुरको तो न पातो दुश्मन ये अली में पातो। हाणे ख़बर पई त मादर सां ॻाल्हाईंदा मादर सां वास्तो ई न आहे। लानत न कयो फलाणो न कयो न कर लानत। असां वटि लानत जाइज़ न आहे। मां सम्झी वियुसि त तो वटि लानत जाइज़ छो न आहे। कातिल जो माइटु कॾहिं कातिल ते लानत न कंदो आहे। कातल जो ॾोहारी जो माइटु कॾहिं न कंदो आहे न कर। इहा त ख़बर पई त तुंहिंजी मिटरी आहे। हा ॻाल्हायो। हाणे असांखे हुसैन जा कातल न मिलिया त हरामी ॿार त मिलिया न। बाक़ी असांखे नाले खणण जी ज़रूरत न आहे। ॾिसो मुंहिंजो भाउ साईं असांखे नाले खणण जी अहिड़ा नाले जी कहिड़ी ज़रूरत आहे। हिते सज़ा हुते बि सज़ा। सदा नाला असां अहिड़ा खणंदो काई पाबंदी चौकनि ते घर में खणो बचनि में खणो माइटनि में खणो मिटनि खणो रेल में खणो जहाज में खणो मके में खणो मदीने में खणो। हे नाला ई अजीब आहिनि। अगरि नालो काफ़िर खणे त मोमिन थिए मुसलमान थिए मुसलमान खणे त मोमिन थिए ऐं मोमिन खणे त सलमान थिए। असांखे नाले खणण जी ज़रूरत न आहे। असां एफआर में कातिल हुसैन जो नालो लिखायो न आहे। पढ़े लिखे ठाहियो एफआर में किस मिनट से एक दफ़ो नामिनेट कातिल, एक दफ़ो नामालूम कातिल।
इन ॿिन्ही में फ़र्क़ु करो, फ़र्क़ु आहे न। जंहिंजो नालो आहे पोइ ॿिया छुटा, इहे न जंहिंजो नालो आहे त ॿिया छो फतके बि उहो, ज़मानत बि उहो, जेल बि वञे उहो, पादर बि खा, ॻाल्हायो पादर बि खाए उहो उहो उहो। असां कातिल हिकु ॾिखाई न त हुसैन क़त्ल जो कातिल नामालूम आहे, नामालूम जी क़त्ल में जेका वारदात थींदी आहे ऐं उनजो एफआर कढंदी आहे न त उनजो ताक़त एतिरी आहे त जेके ॾोहारी उन इलाइक़े में हूंदा आहिनि सभिनि खे शक हूंदो आहे, मूं ते शक कंदा आहिनि। मुंहिंजो त नालो न आहे, मूंखे त गुमान न आहे। असां नालो खणी कातिल खुटाईंदासीं थोरी, ॻाल्हाए ॻाल्हाए ॻाल्हाए। असांजी एफआर है, जुलूस है, मातम है, लानतू है, एफआर कातलाने अहल बैत ते 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 नालो न थे हां कोल ओडी पाण त लानत पहुंचे काथे थी। तवज्जो हाणे जेके वेठा आहियो, असां तव्हांजे दिलि में मौला जी हरानत आहे या न? अॼु ख़बर पवंदी। ऐं मूंसां कॾहिं अचो नाले खणण जा असां क़ाइल ई न आहियूं। असां एफआर कटाई आहे नामालूम कातिल ते, ज़ारा जे कातिल ते लानत, ज़ारा जे कातिल ते लानत, मौला अली जे कातिल ते हरदा जो इमाम हसन जे कातिल ते, मौला हुसैन जे कातिल ते, इमामनि जे कातिल ते, अहल बैत जे कातिल ते। हाणे भी तू जो असां नथा मञूं तव्हांजे बुज़ुर्गनि खे, अचो भाउ चवां तो असां मञींदा आहियूं, तॾहिं त लड़त कयो था। मोहम्मद बिन अबी बकर जे कातिल ते मोहम्मद बिन अबी बकर जे कातिल ते, अब्दुर्रहमान बिन अबी बकर जे कातिल ते, अम्मा आशा जे कातिल ते, असां ॻाल्हायो। असां अहल बैत जे दुश्मननि जे कातिलनि ते बि लानत कयूं था, असहाब जी औलाद जे कातिलनि ते बि लानत कयूं था। नालो कंहिंजो ई न आहे। हाणे जेको फतके या कातिल आहे या कातिल जो असांजे हिन मासूम इमाम जो फरमान अजीब आहे। जॾहिं शहादत आहे न, अजीब फरमान ॿुधो, कन खोले ॿुध। मौला फरमाए त तूं मोमिन आहे त सबक़ वठ, दिक़त कजो। मौला फरमाए त असांजे मुहिब सां कर प्यार, भली तुंहिंजे पीउ जो कातिल हुजे। ॻाल्हाए ॻाल्हाए ॻाल्हाए। असांजे मुहिब सां कर प्यार, भली तुंहिंजे पीउ जो कातिल हुजे। असांजे दुश्मन ते कातिल ते करे लानत, भली तुंहिंजे पीउ हुजे। अरे जॾहिं असां बेहया पीउ ते जेको कातिल आहे, जेको दुश्मन अहल बैत आहे, यानी असां उनखे नथा चऊं लानत, त तुंहिंजे पीउ खे कीअं छॾींदासीं? एतिरी ख़बर पइजी वई त तुंहिंजो दीन इस्लाम न आहे, तुंहिंजो मज़हब अहल बैत जो आहे ई न, क़ुर जो बि न आहे, अल्लाह जो बि न आहे। सभु ॻाल्हायो हाणे। अल्लाह कातिल, अल्लाह ज़ालिम ते लानत कई आहे न? ॻाल्हायो। हाणे टहो था तव्हां बि ख़्याल में। हाणे हरारत हरारत तवज्जो। अल्लाह छा थो फरमाए? ज़ालिम ते लानत, कोरे ते लानत, मुशरिक ते लानत। हाणे आयत अजीब आहे भई, यक़्तुल मुमिनन मुतअम्मिदन फजज़ाउ जहन्नम खालिदीन फीहा वग़ज़िब अल्लाहु अलैहि व लअनहु। अल्लाह फरमाए जेको आम मोमिन खे क़त्ल करे, मां अल्लाह जी लानत, जेको हुसैन खे क़त्ल करे सदा जी लानत। पर ये जेको तो ऐलान कर असांजे मज़हब में लानत जाइज़ न आहे। एतिरी ख़बर पई त तुंहिंजो वास्तो टिकाणे सां आहे, अल्लाह सां न आहे। तुंहिंजो दीन इस्लाम न आहे। वरी बि सलाह ॾिनी मोटी अचो, या इस्लाम जो हथ खणो या कातिलनि ते लानत करणी। बाक़ी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो कुझु कोन थींदो।
चए न हज़रत यज़ीद रहमतुल्लाह अलैह इन गॾा खे ख़बर ई न आहे त मींहुं वसंदो कम पकंदो आहे। मींहुं जे महिल वसंदो आहे कम ॿ गुल ते ख़ुशबू वधे, गंद ते बदबू वधे। लानत लानत जो मसलो न आहे, तूं भली राम ते चओ पर मींहुं वसियो किथे हुसैन ते वसंदो त ख़ुशबू वधंदी ऐं तोरे ढूंढ ते लानत वधंदी। हाणे किची पिया थो वञो पोइ हीअं कर तूं पंहिंजे पीउ जे कातिल खे चओ हज़रत फलाणो रहमतुल्लाह अलैह चई ॾेखार। खे मारे वियो न अनपढ़ सां मां ॻाल्हायां छा भाई पीउ बि चओ न शहीद ऐं हे जेको लाल मस्जिद भाणा शहीद मारियो कंहिं मुशरफ ठीकु। हाणे चऊंसि था अगर हुसैन जे कातिल ते रहमतुल्लाह अलैह त पीउ जे कातिल ते रहमतुल्लाह करे ॾेखार न। अरे भाउ जे कातिल ते क्या रहमतुल्लाह अलैह हज़रत मुशरफ रहमतुल्लाह अलैह चई ॾेखार त ख़बर पए न तो चए न उते एफआर कटाए थो उते गोड़ थो करे उते गमसान थो इन जो मतिलबु आहे त हर को पंहिंजे जे कातिल ते लड़ण कंदा तुंहिंजो हे पीउ आहे असांजो हुसैन अबो आहे ॻाल्हाए। बाक़ी कमीनी मां जो पुटु ॿुधे बि कातिल ते लानत कंदो ई न आहे। अञा सम्झो अञा तकड़े था तकड़ न कर लानत उहो कंदो आहे जेके मोहबत हुजे। ॻाल्हायो या बस क्या लानत के कंदो या माइटी हुजे या खून हुजे भैया उहो लानत कंदो आहे न। पहिरियों त ॾिस न जानी त पहिरियों चओ अहल पंहिंजी मोहबत कंहिं वटि हूंदी कमीनी माउ जे पुट में अली लहंदो ई न आहे। चोॾहं जी मोहबत तॾहिं न थियो या अली जेको तुंहिंजो न आहे पंहिंजे पीउ जो जेको पंहिंजे पीउ जो न आहे त हुसैन जो कीअं थींदो। घबरायो न असांखे ॿिया कंहिंजी ज़रूरत ई न आहे ॻोल्हे लधा असां। सच ॿुधायो कातिल जो पाण अची थाणे ते मां मारियो आहे त पोइ असांखे ख़ुशी थींदी आहे न ॻाल्हायो। हा ईअं आहे न कातिल लिखी अगरि थाणे ते हाज़िर थिए त मां ॿियो कयो आहे। हाणे यादि कजे चवंदा हुआसीं त हिकु कातिल जा ॿार कातिल जा मुरीद हाणे पाण ई थाणे ते पहुता त यज़ीद ते लड़न त असां आया आहियूं हुसैन क़तल असां कयो। समझो हाणे जी चओ न इहे जेके जुलूस निकिता आहिनि जेके नेट ते वेठा आहियो छा थो सम्झे त जेके भुजा ॾियनि था इहो छा हो। दीवार ते छा लिखियल आहे या रसूल अल्लाह पंजनि जा नाला गाज़ी जे अलम ते कुझु लिखियल आहे मस्जिद इमाम बारगाह ये बुजो ॾाई पंहिंजे पीउ जी एड्रेस ॿुधाए थो त हे असां उन जी औलाद आहियूं जे मुस्तफ़ा ते हथ खयो। असां उन्हनि जी औलाद आहियूं जे सैयदुल अंबिया ते हथ कयो ऐं इश्क के जलाल तबत यदा अबी लहबी व ए अबू लहब हथ सड़नी मुझे मोहम्मद ते हथ कयो अथई। हाणे ख़बर अचे त पंहिंजी नस्ल पात क़दरी कींदो असां अबू लहब जे औलाद आहियूं नबी जा पैगंबर न आहियूं। हली सब ॻाल्हियूं हिन महिल पधरियो चओ ई न कुझु फ़ाइदो अथई भई सभई त अंधा न आहिनि न। जेके त वेठा आहियो न मां सभु सुञाणा
तहां के हेडे आंदो ही हुसैन जे गम आ तवाइन आया ही हुसैन जे कत्ल जे करे आयो वो कजो भाव आयो कजो पी आयो कजो माइट आयो कजो मिट आयो लानत करे आयो यजीद ते लानत हुसैन ते सलाम याद है तब तू परेशान थो तो थे हाने इलाही मानू सोचन था पे त मुल्लो सच्चो आ या हुसैन सच्चो आ ही जो ठलन था बाकी गालियों पट पत्थर के हाने सभी ल खोली दे ये भी नेट देखो ना पर पेज नाले ते भले ना हाने इया खबर पे अगर सभी हराम हो जाए तो तू न खोले गाल बाय का वडी गाल करवाड़ो पानी पियाण हराम हो गया तो छो ना खर्चो फलाने दी सबील अकर न कर मैं वडी गाल तो क्या तू पांच दी सबील हणे पांचन के पियारे असा हुसैन सबील अड़ी पांच के न पियायो फर्क ही हुआ कि तुझे वडन ने पानी पीतो ए पांचन के पियारो हुसैन जो पानी बंद कयो तारीफ पढ़ी भाई करवा था पानी पिया पे ना केर कातल ये पक्के पांच जन के पानी पिया रहे पे ना एर पे पानी बंद हो ना तो गाल सा गया यार समझो सियाणा ना आयो मत के गाल किया तो भाई सबील रखी तो है ना नालो के साथ हुआ ना थोड़ा नाले में फर्क करके जी सबील गाला या सबील तुझे कराची में हम दलील है तो पानी हराम ना है तो वट पांचन के पियान जायजार अहल बेद के पियान जायज ना है तू सबील असा जो इन कर तो बंद कर तुझे पी करबला में पानी बंद कर कदें जो आदत तो पढ़ के मुंतकिल थी नहीं ये तो भी सबील ना ना ये सबील का है यो ताहां कौन कह रहे हो तातो तो होए मतलब पांच जन के प्यार जायज यानी कि ना असा में 14 असा पांच जन के तो के तकलीफ होती थे तो पांच जन के प्यार सिर्फ सिस्टम असा हुसैनिया होते को पियो पड़ो पर याद कर छन या सबील पियण उन ला जायज आ जो हक के ज़हरा जो कायला छो तो पानी अल्लाह सही ज़हरा के हक मार दो ऐसे मिलकत तो सही नासर शाह जी ढले आसिफ शाह बाबा पानी ए जमीन पाक बतूल जो हक महरवा दिनो अल्लाह वा मुझे हबीब अली ए बतूल जी शादी कर ही जमीन पूरी पूरो पानी मां अल्लाह तो जा ज़हरा के हक मार ठीक है हक मार जो मिलंदो वो माई जो हक थींदो आ मिलकत बे जी न अगर तू दे त ये अल्लाह जी मिलकत मुजी हाने मालिक या ज़हरा जैसा है राजी उन जो हलण भी जायज जो मसीह भी जायज जो मदरसो भी जायज ज़हरा जो हक बनी बीबी जी ए थड्डो भी ज़हरा जे औलाद हित न को हुसैन अरे पिढ़े जी आ जैसा ज़हरा राजी न थी तो जो खलड़ हराम खाइण हराम सुमण हराम मदद हराम मसीत हराम अरे सब शे हराम गई तदे तदे छा दरबा नमाज न वींदो तो खला कई तो ठोशा ए फरिश्ता ए हुसैन ये ठका ठोशो तो ते हेडे तस्वर हुसैन सा जिक्र हुसैन सा नमाज न फजड़ो खपे नबी जी वधी ॻाल्हायो न ॻाल्हि क्या नबी जी नमाज ऐं तुंहिंजे फजे थी ॻाल्हि सदी आहे तुंहिंजी नमाज में मुस्तफ़ा जी नमाज में होॾो निकिरे नथो तो वरी अचे नथो
नजस नजस ऐं किने था में खीर न ईंदो आहे, नजस ऐं हराई बाद ज़हन में हुसैन न ईंदो आहे। मसलो हुसैन जो न आहे, तू पंहिंजनि खे ॾिस काथो आयो आहे। बाक़ी लानत न कर। हाणे मां ॻाल्हि थो कयां मसाइल जो मसाइल ऐं सवाल जो सवाल। पुछा तो न कमी न खाऊं, लानत न कर तू हुसैन जे कातिल ते। अगर तुझी धीउनि खे बाज़ार भराए वञे पोइ लानत न करे। तुझी धीउनि खे टमाटो हई वञनि हा त न रोए यार। पुछांसि अगर गैरत मां न पुछाई तो अगर तुझी धीअ जी चादर खसी वञे हा त न रोए यार। सच ॿुधाए अगर तुझे धीअ खे बग़ैर पढ़ण जे ॿधी उठ ते विहारियो वञे हा ॾुखियो मसाइल शुरू जेके रोअण आयो अॼु भला पढ़ंदुसि सॼी ज़िंदगी ॿुधो अथई न त साइण सकीना खे क़ैद कयो अथऊं। अवल 3 साल 3.5 साल 4 साल जी ॼाणी क़ैद न थींदी आहे, थींदी आहे त माउ जे झोली में पीउ जे झोली में। मां सैयद पुछाई त सभु क़ैद थी बाबा जे झोली में माउ जे झोली में। जेके धीअ प्यारियूं आहिनि मां जे झोली में पीउ जे झोली। पुछो मां खां त सकीना क़ैद थी त बुआ जे झोली में सजाद जो ॾिस ॿुधे अकेले उठ ते क़ैद वधीक मसाइब न पढ़ी सघंदुसि। ॾुखियो मसाइब आहे। अकेले उठते मोहम्मद कचावा हथ आज़ाद न, हथ भी बदल कजाब भी ना है, सहारो भी ना है, भी वेठी वेठी किरी पई नज़र ला। सब ॾिसो उठनि जी पुठी केतिरी वॾी हुई आहे। 4 साल जो ॿिया न्याणी ये वेही सघे थी। विहारियो किरी पई, वरी विहारियो किरी पई, वरी विहारियो किरी पई। चवण सजाद भेण संभाल माउ जे हवाले कर बुआ जे। अगर मोटायो भी न वेही भी न सघे भी। मां ॾिसजां ॿुधे मां इशारो करे सघां थो जेका वेही न सघे पई मोटायो भी न या वेही कीअं ये उठ जे पुठी ते सुम्हारे ईअं ॿधऊं जीअं सामान ॿधो ईअं ॿधऊं जो सामान ॿधो आहे त पुट बाबा अल्लाह साईं जान जा पर्दा सलामत खे ॾिसो मुझे मां नथो करे सघां। ॾिसो मुझे हीअ उठ ते पुठी ते हीअ सुम्हारे ईअं ॿधऊं इंसान जे सामान ॿधबो आहे। 4 साल जी न्याणी उठ जे पुठी ते डुके थो उठ रोए थी सकीना बाबा मां ज़ख्मी अम्मा मां ज़ख्मी। मां न पढ़ियो आहे करबला जे ॾही खां पोइ कॾहिं चयो जे बुआ मूंखे बुख लॻी आहे, कॾहिं चयो अम्मा मूंखे उञ लॻी आहे, कॾहिं चयो अम्मा मूंखे निंड थी अचे। जॾहिं रोया जबलो हिकु चया या अमता ऐन अबील हुसैन बुआ बाबा ओ बुआ बाबा उन बाबा किथे नजर में कैस मलून जैसे महारा नजर अलाजाद हुसैन इस जो बोल वापस आखिरी जुमलो पढ़ा तो अज़दारो ता जिंदगी बुधवा त साण उठ तो किरिया किरी ना है कमी ने केराया किरी ना है नजर में कैस मलून जैसे महारा मां अरबी बाद तर्जुमा कदम पता को मरी बने ये फिर रोए थे ना कभी नो चल या बिल्कुल खारजी कदा आ गई तेरी बेवकाए ए तेरा रोए थी फलाने दी थी नदी है जो आराम है रात जो आराम नजर अल्लाह दिस जो बोले इन कमी ने छा कयो ये हथ को वडी सट जड़ नहीं बीबी उठ तो ये लथी जे कुरान राह तो ईमान साहब आजाद उठन जी रफ्तार पैरन में जुती भी ना है रोए थी बाबा मां नहीं पया ओ बाबा मां करी पया अगर ये पैरन में सग ही ना ऐसा ही टुकड़ी आई अगर पैर फाटी पिया ना
पैर फाटी पिया वही जद खुदा हाफिज मां जाना बया बहन जाने बाबा खुदा हाफिज बुआ खुदा हाफिज अब्बा खुदा बस अदादारो तेरी बैठी ना पर सांग जद मौला सिर सवार हो वह जमीन देते थी कोशिश कयूं तो हुसैन बुलंद थे जेके इन मसाइल ते रोन न थो जे पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी बेरहम वो इंसान वो धियन के समझे ही न थो न्याण जो तो खबर ही न है 6 साल जी न्याणी बया बाण में अकेली हुसैन साल जमीन में अजादारो कोशिश कई वही तो मौला बुलंद थे आखिर सज्जाद जी पुठी ते जुल्म शुरू थियो रोई थे बाबा हलो कभी न मारन सज्जाद की हला वञो सकीना उठ तो नज़र ला न्याज़ हुसैन उठ सिजो कंहिंखे ख़बर आहे त सकीना छा आहे ये सकीना ज़ैनब बिन्त हुसैन बिन्त अली ये उठ जी पुठी ते वेठी न त रुधल आहे न ॾिसजो मुड़े जॾहिं कन ते इहा आवाज़ आई न सकीना उठ तो किरी पई आहे त उठ जे वेहण जो इंतज़ार न बस सकत अला ज़मीन ते आई मुंहं भर जमीन पे आई मुंह पर मैं सज्जाद लखौली के झल मुझे धीरे दे मुझे हुसैन ने मारा तो मरी न हल तबई हलो नजर ला न्याज़ हुसैन मानो के कोला कर दिया पैरन के निशान ये पत्थरीली जमीन पैरन के निशान तो ना ना अने पूछो मुखम तो सज्जाद ई बीबी कोला किए कई बड़ा ये इंदा विया निशान तो न मिलिया पर काथे काथे पैरन जे रत जा निशान ये लगा रत जा निशान सदा लेके जाए ते पौधा ढाठा सर लेके कारे बुरकियारी बीबिया जे जौली में सकीना दी गाली दादी हाने आया बाबू मालजी अम्मा हाने आया बाहर कुसिया अम्मा हाने आया चादर लुटनी वनो अम्मा हाने आया दुर लहिया आवाज हाने कबर ता मदीना छजो मा कबर छरी करबला में खैबर में रो पिया मा मोहर जा पई कटा खड़ा पई ते हुसैन लहदो जिंदार में रो पिया मा जिंदार को बाहर बड़ियो करवा थी हुसैन मा तो के काथे काथे रो ता पुठी ते उठ के रोंदा हलो था मा ता सा पंध रोंदी हला थी आई सकीना